रहमान रहीम। दोस्तों, अज यो वीडियो बनाए करे अवांजे साम्हूं मां पेश थियां थो। इन जो मक़सद जीअं त तव्हांखे ख़बर आहे त कुछ ॾिहाड़नि खां कुछ अरसे खां गबोल बिरादरी ऐं शाहानी बिरादरी जो ज़मीनी तकरार हली रहियो आहे। गाजी शाह जे भर में गबोल बिरादरी जेके सदियनि खां आबाद आहिनि उन्हनि जे ॻोठ ते शाहानी बिरादरी जे तरफ़ां कुछ शरपसंद अनासिर ज़बरदस्ती कब्ज़े करण जी कोशिश कई, जंहिंमें काफ़ी मसला थिया ऐं इलाइक़े जे मीरनि खे, मोतबरनि खे, वॾेरनि खे, सरदारनि खे गबोल बिरादरी जे तरफ़ां दाह बि ॾिना विया, सम्झाइण जी कोशिश बि कई वई। लेकिन उन खां बावजूद बि तक़रीबन जेको आहे 6 महीना अॻे शाहानी बिरादरी जे माण्हुनि हमला कया, आया ॻोठ ते फायरिंग कयनि, लेकिन गबोल बिरादरी सब्र ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कयो। उन खां बाद गबोल बिरादरी जे मथां कूड़ा एफआईआर कयनि, लेकिन अल्हम्दुलिल्लाह कूड़ कूड़ी हूंदो आहे त गबोल बिरादरी जा माण्हू उन एफआईआर मां अल्हम्दुलिल्लाह बाइज़त बरी थिया आहिनि। हाणे वरी चंद ॾींहं थिया आहिनि त उन्ही शरपसंद अनासिरनि मंझां कुझु माण्हुनि गबोल बिरादरी जे माण्हुनि खे वाट वेंदे उन्हनि जे मथां तशद्दुद कयो, उन्हनि जे मथां फायरिंग कई, उन्हनि खे क़त्ल करण जी कोशिश कई। ऐं हाणे वरी उन्हनि 2-4 ॾींहं अॻु हिकिड़ो वीडियो ठाहियो जंहिंमें हू इहो ॿुधाई रहिया आहिनि त भई गबोल बिरादरी जी नाजाइज़ी आहे, असां ज़मीन ख़रीद कयो आहे ऐं असां जेको आहे मोकल वरितो आहे, इजाज़त वरितो आहे वॾनि खां। त दोस्तो, इहो सरासर कूड़ आहे। का इजाज़त कोन वरितो अथनि। जंहिं टाइम ते हू ॻोठ ते अचनि पिया, कब्ज़े करण जी कोशिशि कनि पिया, उन टाइम ते असां उन्हनि खे रोकियोसीं, मना कयोसीं। बल्कि सिर्फ़ु उन्हनि खे ई न रोकियो आहे, बल्कि उन्हनि जे सरदारनि ताईं बि असां जेको आहे ॻाल्हि कई आहे। सरदार चाकर ख़ान खे मां पाण वञी जेको आहे मतिलबु मां फ़ोन करे उनखे चयो आहे, जंहिं ते सरदार साहिबु मूंखे इहो चयो हो त मां शाहानियुनि खे सम्झाईंदुसि, हे अॻिराई न कंदा। लेकिन इन्हनि वरी बि ग़लति बयानी करे माण्हुनि खे इहो ॿुधाइनि था। मुंहिंजे वीडियो बनाइण जो मक़सदु इहो आहे त मां अवाम खे, पब्लिक खे, इंतिज़ामिया खे इहो ॿुधायां त हक़ीक़त छा आहे। हक़ीक़त इहो आहे त शाहानी बिरादरी ज़बरदस्ती नाजाइज़ गबोल बिरादरी सां करे रहियो आहे। ऐं उन खां बाद जेको हाणे वरी इहो ताज़ो मामिलो कयो अथनि त पहिरें बि असां सां ज़्यादतियूं, वरी उन खां बाद बि असांजे ई माण्हुनि ते हमिलो, असांजे माण्हुनि खे जेको आहे जे मथां फायरिंग करणु, मारण जी कोशिशि करणु। गॾोगॾु मां इहो ॿुधाए छॾियां, इन पंहिंजे शाहानी बिरादरी में जेके लालियाणी आहिनि, मजीद लालियाणी या ॿिया जेके इन जा साथी आहिनि, इन्हनि खे ॿुधाए छॾियां त इहो जेको तव्हां हिकिड़ो किरियल हरकत कयो आहे न, जो वाट वेंदड़ माण्हुनि जे मथां हमिलो कयो अथव, इहा का बहादुरी न आहे ऐं इहा का मुड़ुस माण्हू जो कमु बि न आहे जेको आहे न। सही आहे, इहे हथियार, इहो हमिलो करणु, लिकी करणु हर को ॼाणे थो, लेकिन मुड़ुस माण्हू इहे कमु न आहिनि कंदा। इहे बुज़दिलनि जा कम आहिनि ऐं तव्हां इहो बुज़दिलाणो हरकत कयो आहे। बहरहाल अलाह ख़ैरु कंदो, अलाह साईं भलाई कंदो, गबोल बिरादरी इन खे मुंहुं ॾींदो। लेकिन अफ़सोस जो मक़ाम इहो आहे त उन्हनि जेको इहो हिकिड़ो वीडियो ठाहियो आहे, उन में गबोल बिरादरी जे सरदारनि जो नालो खयों अथनि। सरदार कादिर बख्श ख़ान गबोल साहिब जो नालो खयों अथनि, उन जे मामे जो साईं गुलाम नबी ख़ान जो नालो खयों अथनि। त मां शाहानी बिरादरी खे वाज़िह पैगाम ॾियणु चाहियां थो, इन लालियाणियुनि खे वाज़िह पैगाम ॾियणु चाहियां थो त सरदार कादिर बख्श ख़ान गबोल साहिबु को मामूली माण्हू न आहे। ऐं अॼु ताईं असां तव्हांजे वॾनि जो नालो नाहे खयों, अॼु ताईं असां तव्हांजे सरदारनि जो नालो नाहे खयों। बाक़ी ॻाल्हाइणु असां बि ॼाणूं था, ॻाल्हाइणु असांखे बि ईंदो आहे। बहितर इहो आहे त सरदारनि ताईं न वञो, तव्हां पंहिंजी औकात में रहो, पंहिंजे हद में रहो। मजीद लालियाणी, तूं 7 जनम बि वठी अचे न, तॾहिं बि सरदार कादिर बख्श ख़ान त छा, पर सरदार कादिर बख्श ख़ान जे जुती जे मथ बि नथो थी सघे। तूं जेको आहे तुंहिंजी औकात न आहे। तूं खूह जो ॾेॾर आहे, जीअं खूह में ॾेॾर ट्रां कंदो आहे, तूं ईअं ई करीं थो। तोखे ख़बर न आहे त गबोल जेको आहे हिकिड़ो क़ौम आहे, हिकिड़ो क़बीलो आहे, कोयटा खां वठी कंधकोट ताईं, सही आहे, कराची खां वठी जेको आहे न पंहिंजे पूरे पंजाब सरहद ताईं गबोल बिरादरी जा माण्हू आहिनि, जेके सरदार कादिर बख्श ख़ान गबोल साहिब जे राज में आहिनि, जेके सरदार कादिर बख्श ख़ान गबोल साहिब जे लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि। त लिहाज़ा बहितर इहो आहे त पंहिंजनि ज़ुबाननि खे लगाम ॾियो, वॾनि ताईं न अचो। असां बि तव्हांजे वॾनि जो नालो नाहे खयों। अगरि तव्हां वॾनि ते ईंदो त पोइ ॻाल्हाइणु असांखे बि ईंदो आहे। ऐं गॾोगॾु मां इंतिज़ामिया खे बि इहो गुज़ारिश कंदुसि, IG साहिब खे, DIG साहिब खे, त इहे जेके चंद शाहानी बिरादरी में सभु न, इहे चंद अनासिर जेके आहिनि, फितना परवर अनासिर, इहे क़बाइली झेड़ो करणु चाहिनि था,
इहो इलाइक़े में फितनो ऐं फ़साद बर्पा करणु चाहिनि था। सही आहे त मां इंतिज़ामिया खे गुज़ारिश कंदुसि त इन जो शफ़ाफ़ जेको आहे तफ़सील इंक्वायरी कयो वञे ऐं इन क़बाइली तकरार खे इलाइक़े खे महफ़ूज़ कयो वञे। अगरि न इंतिज़ामिया SSP दादू ऐं जेको आहे DIG हैदराबाद इन ते एक्शन न खणंदो त मतां अॼु इहो नंढो जहिड़ो सुभाणे वॾी सूरत इख़्तियार न करे ऐं ईअं न थिए काछो जेको पुरअमन इलाइक़ो आहे इन जी सूरत हाल वरी जेको आहे कंदकोट ऐं कचे वारो न थी वञे। इन लाइ इंतिज़ामिया खे हींअर खां ई अपाउ वठणु घुरिजनि ऐं इन जी शफ़ाफ़ इंक्वायरी करणु घुरिजे ऐं अलाह साईं ख़ैर कंदो। इहो मां पैगाम इंतिज़ामिया खे ऐं उन शरपसंद अनासिर खे ऐं आम पब्लिक खे बि ॿुधाइणु चाहियां थो, जीअं त आम माण्हुनि खे बि ख़बर पवे त असल हक़ाइक़ छा आहिनि ऐं हक़ीक़तूं छा आहिनि। गबोल बिरादरी हिकु पुरअमन क़बीलो आहे जंहिंजी गवाही पूरो इलाइक़ो ॾींदो ऐं इलाइक़े जा तमामु जेके बिरादरियूं आहिनि उहे अल्हम्दुलिल्लाह गबोल बिरादरी खे इज़त जी निगाह सां ॾिसनि था ऐं इज़त जी निगाह सां सुञाणनि था ऐं गबोल बिरादरी जे इलाइक़े में तमामु क़बाइल सां सुठा तालुक़ात आहिनि। त लिहाज़ा इहे जेके चंद शरपसंद अनासिर आहिनि इहे पंहिंजी औकात में रहनि ऐं वधीक जेको आहे न मतिलबु फितने खे वधाइण जी कोशिशि न कनि, न त गबोल बिरादरी मां आख़िर में इहो ई चवंदुसि त गबोलनि बि चूड़ियूं न आहिनि पाता, गबोलनि खे बि इहे सभु कमु करणु ईंदा आहिनि ऐं तव्हां खां वधीक ईंदा आहिनि, लेकिन असां करणु नथा चाहियूं।